दिलावर मूं अहिड़ो बंदोबस्त करे छॾियो आहे, जेकॾहिं दरिया खान जे ॻोठ जो पखी बि असांजे इलाइक़े में आयो न त मारिजी वेंदो। हा आशिम हा, पर मां कुझु ॿियो सोचे रहियो आहियां। दिलावर, तूं छा थो सोची? सोचां पियो त कुझु ॾींहंनि खां वठी दिलदार नज़र न पियो अचे। मां सम्झां थो त दिलदार खे खुखी वई आहे। हा दिलावर, मां बि सोचां पियो त सॼी हक़ीक़त हली सरदार खे ॿुधायूं, पोइ ॾिसूं त सरदार कहिड़ो थो फ़ैसिलो करे। आशिम भा, चरियो थियो आहीं छा? सरदार साईं फ़ैसिलो कंदो, सुबुह त न आहे। ऐं तूं इहो बि साबित न करे सघंदी राति जे वक़्तु तव्हांजे घर में को चोर घिरियो हो या न? त पोइ छा कयूं? जेकॾहिं सिधो सो दिलदार खे मारींदासीं, सुभाणे इहा ख़बर सरदार खे पहुची, पोइ त सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थी पवंदियूं। इन करे त मां परेशान आहियां। सोचां पियो त दिलदार खे दरिया खान जे हथां मारां। कीअं? दरिया खान जे हथां कीअं माराईंदी? इहा ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में नथी अचे त दिलदार खे दरिया खान जे हथां कीअं मारां। दिलावर, कमु अहिड़ो करणो आहे जीअं सुभाणे मुंहिंजे नंगनि जो नालो न अचे। रख मौला ते आशिम भा, अहिड़ो कमु कंदासीं जो दुनिया खे का ख़बर ई न पवंदी दिलदार केॾा गुमगार थी वियो। इहो बि त तॾहिं थींदो जॾहिं दिलदार लभे न। इहो बेस्तो अलाए किॾे लिकी वियो आहे। असां खां केतिरो लिकंदो आशिम भा? कुझु कर दिलावर, हाणे मुंहिंजूं अखियूं दिलदार खे वधीक ज़िंदा ॾिसण नथियूं चाहिनि। बस आशिम भा, ॿ चार ॾींहं सब्र कर, दिलदार जी जनाज़ा निमाज़ जी तयारी कर। अची वियो मुंहिंजो शींहुं पुट चांहि खणी। हलिया पुट, हेॾो वेह। बाबा, चांहि पी खर्ची कर, ॿेर रांदीकन वारो आयो आहे। पुट, तूं कहिड़ो रांदीको वठंदी? मां बंदूक वठंदुसि। न पुट न, बंदूक न, तूं को ॿियो रांदीको वठिजां। ॿियो कहिड़ो रांदीको वठां? किताब जो रांदीको, कलम जो रांदीको। बाबा, किताब ऐं कलम जा रांदीका न आहिनि हूंदा। हा पुट, तूं सही थो चईं। जेकॾहिं हथियारनि जे रांदीकनि बजाए कलम ऐं किताब जा रांदीका ठाहिनि त असां जहिड़नि ग़रीबनि जा ॿार पढ़ी न पवनि। हाय अल्लाह, साहो सदको कई, मुंह ते एॾी उदासी, कंहिंखे बि सारी गुलाबी जोड़े में। आलिया खे। हाय अल्लाह, आलिया जो नालो वरिते त मुंहिंजे मुंह ते बि उदासी छाणिजी वई। शमा, ही छा थी करी? गुलाबीअ जे साम्हूं आलिया जी तारीफ़ थी करी? गुलाबी वञी रेसणी खे ॿुधाए त पोइ छा थींदो? जान छुटी आलिया मां हिक किनी ॿियो रेसण सां रोज़ानो जहिड़ो कंदी हुई। हा हा, मूंखे सभु ख़बर आहे। तूं आलिया जे सूंहं ते साड़ो खाईंदी आहीं। ये भागो रुगो पढ़ लगी पई अथनि, कमकार जी फिकुर ई कान्हे। हा, कचहरियूं बीठा कयो। ॿुधायो कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? अल्लाह, ई शमा आहे न आलिया जी गिलाबी करे। ऐं गुलाबी चवे थो त रेसियाणी आलिया जे सूंहं ते साड़ कंदी हुई। ही गुलाबी ईअं थो चवे? हा, ईअं पियो चवी छा? हाय अल्लाह, शल मार पवई, छिप के रही, मूं ये किथे चयो? हाणे जो चई
वो बाहे लगी मुझे दुश्मन की तारीफ तो करियो शर्म न थी सब मुझे सामने आलिया थी बबे उन्हीं न तो मरिया चल मार पवंदई चल टे वाले कफन कुटंदई मूं नंढी निगरीअ खे पातड़ कराया अथई चल भला भित किरणी मुई कीड़ा पवंदई किन्नी थी मरंदी गुलाबी चोड़े में। सरदार साहब हितां गुज़रिस पे सोचम तो सरदार साहब जो सलाम कंदो वञा। सुठो कई सूबेदार है, सुठो कई। ये ख़बर है या तुम्हारी नौकरी ये पई हले? सरदार साहब अल्लाह जो करम आहे ऐं अव्हां जी महिरबानी आहे। इलाइक़े में ठापुर आहे, अमन अमान जो मसलो न आहे पर खतरो ज़रूर आहे। खतरो? खतरो वरी छा जो? असांजे हूंदे घबराई छो थो? साईं दरिया खान जो मूड ख़राब थो ॾिसां, अखियूं ॻाढ़ियूं अथसि, मूंखे लॻे थो त हू फशरी ज़रूर कंदो। सूबेदार हर माण्हूअ जी पंहिंजी फितरत आहे या न आहे? दरिया खान कॾहिं खां सवार रही नथो सघे। सरदार साहब मूं ते बि वॾो ज़ोर विधो अथसि, हर रोज़ एसएसपी साहब खां मूंखे फोन थो कराए। कहिड़ो मसलो आहे सूबेदार तोखे परेशान कयो अथसि? साईं चए थो त आलिया जी अगवा जी एफआईआर कट। मां मुलाज़िम माण्हू छा कयां? साईं मां न अव्हां जे माण्हुनि जे ख़िलाफ़ एफआईआर थो कटे सघां ऐं न की जवाब थो ॾेई सघां। सूबेदार आलिया अगवा न आहे, जम्मू पाण हवाले कई आहे माइटनि जे। साईं मां छा कयां? मां त आहियां हुकुम जो बंदो। एसएसपी साहब जो ज़ोर आहे त एफआईआर कटे। दरिया खान अव्हां जो ऐं हाशिम जो नालो थो ॾे एफआईआर में। छोकिरी पंहिंजे माइटनि वटि आहे, कानूनी तौर ते छोकिरीअ जो माइटनि वटि रहणु गुनाह त न आहे। साईं इन्हीअ करे अव्हां वटि आयो आहियां त हाशिम खे सम्झायो त आलिया पंहिंजे मुड़ुस शमू जे हवाले करे, न त छा थींदो? कानून में, राजूनी में, ताकत में असां दरिया खान खां ॾाढा आहियूं। दरिया खान खे चई छॾिजांइ त आलिया न अॼु वापसि थींदी न सुभाणे। हुनखे जेको कुझु करणो आहे सो करे छॾे। सूबेदार मुंहिंजे ख़्याल में त तोखे जवाब मिली वियो। ॿियो को कमकार हुजे त असीं वेठा। सरदार साहब गंज थी वियो बस, मां हाणे इजाज़त। अजी बसरा केॾा वॾा पेर कया अथई। काॾे वरी काॾे वेंदसि? बसरा कटे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वठनि पिया। घर वारे ॻोठ में अक़ीदतमंद हा, ओॾे वई हस ॿियो काॾे वेंदसि? पोइ त थकिजी पई हूंदी। असांजे घर हल, चांहि पाणी पी, थक लाहे पोइ हली वञजां। सारी अदा मुंहिंजी सारी, मां थी हलां तुंहिंजे घर चांहि ढुक पीअण। हींअर धारियूं थी ॼण बेड़ियूं मीहूं, जंहिंमहिल तंहिंमहिल ॾिस त सिंग कटकूं बीठियूं छेड़े जे लाइ। अलाह न तव्हांजे दर ते पेर आणे हिन जो चांहि ढुक त पीआं। छो जी छा कयो आहे मुंहिंजी धीअर? चोटी थे मुंहिंजी कटियूं चोटी, मां भॼी जे तो छॾाई आहे। चई असां जूं किलाऊं छोटी कंदी वते पई। मां चवां थी हे खारे में विझी खण। वक़्तु न थई अदा पलिया, वक़्तु न थई धीउनि विहारण जो। टे जानियूं राठोड़ा विहारियूं वेठो आ। छो था चोर तुंहिंजे घर में अचनि? कहिड़ी तो वटि मिल्कियत है इहो कोन थो सोचे पियो? खामखा तो खल्क खिलाए पाण ते इहे चोर इन करे ई था पिया पेर भरे अचनि। बस जी खणो न ॻाल्हाए, तो बि मुंहिंजी धीअरुनि सां ईअं ॻाल्हायो हूंदो न। किथे ईअं न थिए जो मां बि आपे मां निकिरी वञा। मां ॻाल्हाइण जी खरी, तोखे
न वणे मोजा फकीर बि फिरंदा था वतने बसरा भली कचे हुजे जा पके मूंखे अलाए कहिड़ी खुटीअ खयो जो तोखे चाह जी सलाह कयमि तूं हिनजे क़ाबिल ई नाही माथे थो ॾाढाई ॾेखारे पियो थोरे तो दरिया खाना वारनि सां वञी पुॼ उते त उन्हनि खे ॾिसी पोइ वरी वञी थो पहाड़नि में मोहड़ो लिकाए चङो हाणे हल रस्तो ॾे मूंखे त मां वञा वञा मूंखे बि तुंहिंजे मुंहुं ॾिसण जो कोन्हे शौक़ु ओचितो मिलियो आहे रस्ते में ऐं ॻाल्हि ॿुधो पंहिंजे छोरियुनि खे वञी चङी तरह सम्झाए त वॾे नंढे सां ॻाल्हाइण जो अदब सिखनि बाक़ी मूंखे ज़ाइफ़ा माण्हू ॾिसी फड़ 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 करे थो ॻाल्हाए पियो हल 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 ख़बर आहे मूंखे ख़बर आहे एॾियूं हकला न ॾे हाणे जंहिं कमाईअ ते थो पियो ॿुधे न उहा बि मूंखे ख़बर आहे बसरा कटे हुजे जा पके मुंहिंजा फकीर फिरंदा था रहनि मूंखां ॿुधो न आहे हा तो हिन माईअ सां ॻाल्हाइण ॼण खखर में खड़ो हण हाशिम खान है तुझी जांच किथे पहुती ॿियो चोर जी ख़बर पई बाबल साईं चोर चोर न पर हू मुंहिंजो कारो आहे हू चोरी जी नियत सां असांजे घर में नाहे गिड़ियो हू असांजे बच्चनि जो दुश्मन हो सलाम आहे मीरा खे जे उन कमीणे खे टोड़ाए कढियो केरु हो उहो बदबख्त जंहिं सरदार शाह ज़मान जी न्याणीअ में अखि विधी आहे सरदार साईं हो को धारियो कोन हो पंहिंजे ॻोठ जो हो दिलदार छा चई हाशिम दिलदार हाँ बाबल साईं उन जूं मेरियूं अखियूं ससीअ में हुई अञा ताईं तो दिलदार खे चीरो छॾियो आहे मारे छॾो न कहे ख़तम करे छॾ दिलदार खे हे हया माण्हूअ जे लाइ हिन ॻोठ में का बि जगह न आहे अरे लाश दिलदार जो कंहिं मारियो हुनखे बाबा इजाज़त ॾे त दरगाह ते वञो दरगाह ते वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे जरी न करे त करे छा अदा पलिया दुनिया जी सॼियूं औरतूं वञनि थियूं दरगाहनि ते उन्हनि खे त मर्दनि कॾहिं नाहे रोकियो असांखे वञण ॾे न मां खे रोकियां कोन थो हाणे त दरगाह तां थी आयो आहियो वरी छा जे लाइ थी वञो साहो सुमार आहे सॼी दुनिया वेंदी असां बि वेंदासीं हा बाबा आलिया घर में वेही वेही बेसुकून थी पई आहे साए सुमार ते वेंदासीं दुआ घुरंदासीं त सभु सणाई थी वेंदियूं मूंखे त को बि एतराज़ न आहे पर हाशिम कोन मञींदो दुश्मनियूं लॻी पयूं आहिनि औरतुनि जो एतिरो घर खां ॿाहिरि निकिरणु ठीकु न आहे बाबा दुश्मन त हर दफ़े असांखे घर मां खंबियो आहे मुर्शद जे पंध में दुश्मन आयो त मुंहुं भर किरंदो अदा पलिया तू हाशिम जो फिक्र न कर मां हाशिम खे पाणे मञाईंदसि रुगो तू इजाज़त दे ठीकु आहे जेकॾहिं अवां सभिनी जी इहा मर्ज़ी आहे त वञो वञी ज़ियारत करे अचो हूअं बि मां आलिया धी जी ॻाल्हि खे रद्द नथो करे सघां तमामु घणी ॾुखियल आहे अमा ज़रीना मां आलिया खे ख़ुशि सम्झां मेहरबानी बाबा अल्लाह खैर कंदो बाबा
तू भी चाचा हाशिम के चओ त वो भी असांखे मोकिले ॾे। चाचा वॾा छा थियो खून थियो दिलदार खे अलाए केरु मारे वियो। कॾहिं किथे? रस्ते ते लाश पियो आहे, सभु माण्हू ॾेई पिया वञनि। ठीकु आहे, मां पहुचां थो। उन्हनि जे लाइ हिन ॻोठ में सिर्फ़ और सिर्फ़ कब्रिस्तान में जाइ आहे, कब्रिस्तान में। बाबल साईं, जॾहिं खां मूंखे ख़बर पई आहे त हू ॻोठ मां गुम आहे, इहो नामराद अलाए काॾे भॼी वियो आहे, मूं हुन नामराद जे मौत जो फरमान जारी करे छॾियो आहे। वञी हुनखे ॻोल्हे हथ करी ऐं कब्रिस्तान हवाले करे छॾी, जीअं ॿियनि ॻोठ वारनि खे ख़बर पए त ही शाह ज़मान इज़तनि जो रखवालो आहे। वञ हाशिम, दिलदार जिथे भी मिलई कब्रिस्तान हवाले करे छॾी, जीअं हुन छॾिजांसि। ठीकु आहे बाबल साईं, अचे करे हुन हरामज़ादे जी क़बर पंहिंजे हथनि सां न खोटियमि त मुंहिंजो नालो हाशिम नाहे। खून खून सरदार साईं, खून थियो। खून? छा थो चई बेगा? कंहिंजो खून थियो आहे? सरदार साईं, सॼो ॻोठ गॾु थी वियो आहे, हमरा रत में ॻाढ़ो आहे। बेगा, तो कोन सुञातो छा? मूं सुञातो। ॿुधाई छो न तो केरु आहे? दिलदार। दिलदार? दिलदार सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजो शिकारो, हुनखे ॿियो केरु बि मारे नथो सघे। वञ हाशिम, जा चले अच, इहो मामिलो छा आहे? वञ। कर ख़बर आहे जावेद, कमु किथे पहुतो? यस बाबा, तव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आंदी अथव। ॿुधंदव त बाग बहार थी वेंदो। अहिड़ी कहिड़ी ख़बर आंदी अथई जो एॾो पक सां थो चई? यस बाबा, साए सूमर ते हाशिम जी पूरी हक़ मुर्शिद जी दरगाह ते संभरी आहे। वाह जो बुल्ला। वॾी ॻाल्हि इहा आहे नंढारेस, मुर्शिद जी दरगाह ते वञण महिल माण्हू हथियार खणी न आहिनि वेंदा। वाह जो ख़बर आंदी अथई जावेद। आवा साईं, कहिड़ो बुल वरी कोन मिला? हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। वणेव त इहे टई ठरियूं अगवा करे खणी अचो, वणेव त हाशिम जी सिसी लाइ अचो। हाशिम जी ज़िंदगी जो ॾींहुं गुल करण में असांखे कहिड़ो फ़ाइदो? मां त चवां थो त ससुई ऐं आलिया खे खणी शमू भी राज़ी थींदो ऐं मुंहिंजो घर बि आबाद थींदो। बहादुर ख़ान घर ईअं आबाद न आहे ऐं शादियूं ईअं न आहिनि थींदियूं जीअं तूं थो सोचे। ॾाठ सां ॾाठायूं थींदियूं आहिनि, आबादियूं न। छो बाबा साईं, जेकॾहिं शमू जी शादी आलिया सां थी सघे त पोइ मुंहिंजी शादी ससुई सां छो नथी थी सघे? बहादुर ख़ान, तूं सम्झी छो नथो? शमू ऐं तो में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तूं मुंहिंजो वारिस ई पग धणी आहे ऐं शमू त तूं सम्झी छो नथो? साईं, हाणे मूंखे इजाज़त। तूं भली वञ जावेद, ऐं हा तूं बि तयारु रहिजांइ, छो त तूं साए सुमार ते हिननि सां गॾु हूंदे। तव्हांजो हुकुम खपे, तव्हांजे लाइ ही सिर बि हाज़िर। आवाज़ जावेद, तूं हाणे भली घर हल। ईअं ॾिठे जो खून थियो आहे, कंहिंखे बि इहा ख़बर कोन पई आहे दिलदार जो
कातिल केरु आहे? दिलदार खे गोली लगी आहे, धमाको थियो आहे, कंहिं माण्हूअ कातिल खे न ॾिठो आहे। इहो नामुमकिन आहे दिलावर। सरदार साईं, दिलदार ही कंहिंसां दुश्मनी कोन हुई। दिलदार त मामूली चोर हुयो। मां पाण हैरान आहियां त खेसि कंहिं मारियो। जंहिं मारियो अथसि न उहो बि सही माण्हू न आहे सरदार साईं। दिलदार कीअं बि हो, ॾोही हो या साध हो, उनखे सज़ा ॾियण या माफ़ कर, उनजो अख़्तियार मूं वटि आहे। इहो को ॿियो कमु करे, इहो नामुमकिन आहे। तूं छो ख़ामोश आहीं दिलावर? तूं छो नथो ॿुधाए चाचा साईं खे त दिलदार जो कातिल तूं या वरी हाशिम आहे? शमीर खान, इल्ज़ाम न साबित करे ॾेखार। ऐं जेकॾहिं साबित नथो करे सघी, सरदार साईं खे पंहिंजो कमु करण ॾे। तूं सरदार बणजण जी कोशिश न कर। लावर, शमीर ई हवाई ॻाल्हियूं कोन थो करे। हिनखे पूरो सबूत हूंदो दिलदार खे कीअं क़तल कयो। चाचा साईं, मूंखे दिलदार पाण चयो त हुनखे दिलावर ऐं हाशिम मां ख़तरो आहे। इहा ॻाल्हि जेकॾहिं तूं दिलदार जे मरण खां पहिरीं ॿुधाई आहे त मां तुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत ॾियां। हाणे इहे ॻाल्हियूं मूंखे अजायूं थी लॻनि। अजायूं ॻाल्हियूं ॿुधण जो मूं वटि वक़्तु न आहे। चाचा साईं, तव्हांखे रुगो नौकरनि जूं ॻाल्हियूं सचूं सचायूं लॻंदियूं आहिनि, असां जूं न। सरदार साईं, शमीर खान सही माण्हू न आहे। सरदार साईं, दिलदार जो कातिल अव्हांखे जल्द मिली ऐं तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी त दिलदार छो मुओ। दिलावर, मूंखे ख़बर आहे दिलदार खे कंहिं मारियो आहे ऐं छो मारियो आहे, पर मूं वटि का साबिती न आहे। इन्हीअ करे मां ख़ामोश आहियां। सरदार साईं, मां विच में ॻाल्हायां? ॻाल्हाए, छा थो ॻाल्हाईं? सरदार साईं, मूंखे लॻे थो त दिलदार खे शमीर खान मारियो आहे। वो चयो न, मूंखे अजायूं ॻाल्हियूं ॿुधण जो वक़्तु न आहे। चुप करे बीह रहो या हलियो वञे। वञा थो सरदार साईं। सरदार बि सही माण्हू न आहे। हाणे ॿुधाए दिलावर, दिलदार खे कंहिं मारियो आहे ऐं छो मारियो आहे? अव्हांखे अर्ज़ु करे चुकियो आहे त दिलदार जो कातिल ऐं हुनजे क़त्ल जो सबब अव्हांखे जल्द मालूम थी। ठीकु आहे दिलावर, मां हुन वक़्त जो इंतज़ारु करियो। हाणे मां इजाज़त। ठीकु आहे।